भाई मकोला साईं पैर में फट आ समझो बा इन का अचूं था उन वियासीं होॾे अब्दुल खाल कॾे ॿिनि में अञा 10 मिंट हुया चई बसि बाबा उन जेको पटे वारो धिका पोॾे हल बाबा हलो साफ़ न ॾिसंदो आहे हलो हितां वरी त लही मोटियासीं वरी चयूं त हेॾे हेठि वञूं एक्सरो अथव मां चयो हा वरी वियासीं हेठि लही हुन ॾिसी ऐं चई बसि थी दवा थी 3 ॾींहंनि जी मां चयो साईं मुंहिंजो फट त ॾिसो न तव्हां चई बाबा हाणे तोखे ॾियणी थिए दवा मगज़ न आणो हिते ॿिया बि माण्हू ॾिसणा आहिनि इहा ई असां हालत आहे वरी अचे वरी मोटी था वञूं वरी हिते अचूं था मिड़े हिननि खे शाबाश आहे केवलटी वारनि खे हिते अचूं था हिते बि डॉक्टर धिका ॾेई कढनि था चई न न इलाज असां वटि न आहे फटनि जो बसि मां चयो हाणे साईं भला ख़बर केरु कंदो त मां चयो साईं हाणे भला मां ग़रीब माण्हू काॾे वञा कंहिं ॾे वञा बसि इहे रूड़ियूं कंदा दाऊं कंदा इहे मोटिया था वञूं बसि साईं तव्हां जेकी मुंहिंजी महिरबानी कयो मूंसां मूंखे दाख़िल कयो पेटी में कयो जिथे वणेव कयो शुगर साईं 435 जी घर वारी आहे साईं हा उहा बि अॼु बसि बीमार थी पिया ॾेढ मासां यकी रही ॿुध मूंसां रहंदी नेठि त इहो उहा बि वीचारी बीमार थी पिया नंढड़ा बचा घर ईअं दर पदर आहिनि छा कयूं नंढड़ा बचनि जो कयूं हेॾो जो कयूं कमायूं 200 ॿाहिरि साईं 3 आहिनि उहे मूंसां ॻाल्हाईंदा ई न आहिनि जुदा आहिनि मूंखां हा न न साईं इलाज लाइ केरु थो अॼु ॾेई ॾिसे थो हर को अलॻि आहे बसि जुदा खां पोइ इहो चवंदा आहिनि त की विथ निकिती त विथ निकिती मां तगाड़ीअ जो कमु कंदो आहियां कोडर जो साईं ॾियाढ़ 300 रुपया पवंदी आहे करे 400 पवंदी आहे बसि इहा ई ॾियाढ़ी आहे साईं घर हलायूं पंहिंजी दवा जो कयूं छा कयूं साईं वॾो आज़ार आहे न हिन महिल बि इहे परेशान लॻा वेठा आहियूं जो महिरबानी जेकी तव्हांखे ख़ुदा वास्ते पुॼे त मूंखे किथे दाख़िल करायो तव्हांजी महिरबानी तव्हांजा थोरा हाणे सुई बि कोन्हे का साईं हिते असां 15 ॾींहंनि खां मथे थी विया हितां बसि बाबा इहा हलो ओपेटी वञो ओपेटी वञो ओपेटी वञो वरी ओपेटी वञो त वरी उतां धिको था ॾियनि त होॾे वञो अॻिते हा कंहिं ॾे वञी कंहिं ॾे वञूं ग़रीब माण्हू हिकु पेर में आज़ार आहे हितां ईअं 2 विखा थो खणा तव्हां रत ॾिसो मूंखां कीअं थी निकिरे अपील इहा आहे त असांजो इलाज थिए सम्झे असांजो ज़ुल्म आहे ईअं ज़ुल्म न थिए बसि जेको असां महिरबानी करे उस्ताद जेकी बि पुॼे असां महिरबानी करे असांजो इलाज कराए सम्झे असांजी इहा ई आहे। ॾिसंदा रहो मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लाड़काणो।